दादू मां ख़बर ईंदा हलूं त दादू जे दिलेर ऑफिसर मोहम्मद अशरफ शाणई पुलिस स्टेशन माई ऑटो जो नओं SHO मुक़रर अशरफ शाणई ॿुधायो त अमन अमान क़ाइम करण असांजी पहिरीं तरजीह आहे। कानून जो एहतराम कंदड़ हर शहरी असांजे लाइ मोज़िज़ आहे। कानून जी अमलदारी क़ाइम रखी वेंदी। कानून हथ में खणण जी इजाज़त कंहिंखे बि न ॾिनी वेंदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मोहम्मद अशरफ शाणई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हद में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। अहम जॻहनि ते असां पिकेटूं क़ाइम कयूं आहिनि। हिन चयो त अवाम सां पुलिस खे सहकार करण जो पाबंद बणायो वियो आहे। अवाम जे लाइ मुंहिंजा दरवाज़ा 24 कलाक खुलियल आहिनि। पुलिस सां वास्तो रखंदड़ हर मसइलो हल करण लाइ असां हर वक़्तु मौजूद आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।